वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पाकिस्तान 27 सालनि खां पोइ आलमी सतह जे वॾे इवेंट SCO जी सरबराही कॉन्फ्रेंस जी मेज़बानीअ लाइ तैयार आहे। बिल्कुल नाज़रीन, शंघाई सहकार तंज़ीम जो 23हों सरबराही इजलास अॼु इस्लामाबाद में थी रहियो आहे। पाकिस्तान जी मेज़बानी में 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। इजलास में मईशत, वापार, माहौलियात ऐं समाजी राब्तनि में सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। इजलास में तंज़ीम जा मेंबर सहकार वधाइण ऐं बजट मंज़ूरीअ बाबति अहम फ़ैसिला कंदा। इस्लामाबाद जे जिना कन्वेंशन सेंटर में रखियल SCO इजलास सदारत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। परॾेही वफ़दनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। शहर में पाक फ़ौज जा दस्ता मुक़ररु कया विया आहिनि। मेट्रो बस सर्विस 17 अक्टूबर ताईं बंदि रहंदी, जॾहिं त 16 अक्टूबर ताईं इस्लामाबाद में हर क़िस्म जी हैवी ट्रैफ़िक जी दाख़िला ते पाबंदी आहे। अहम ख़बर आहे, पाकिस्तान 27 सालनि खां पोइ आलमी सतह जे वॾे इवेंट SCO सरबराही कॉन्फ्रेंस जी मेज़बानी लाइ तैयार आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं त पाकिस्तान 27 सालनि खां पोइ आलमी सतह जे वॾे इवेंट SCO जी सरबराही कॉन्फ्रेंस जे लाइ तैयार आहे। शंघाई सहकार तंज़ीम जो 23हों सरबराही इजलास अॼु इस्लामाबाद में थी रहियो आहे। पाकिस्तान जी मेज़बानी में 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान जी, शंघाई ताउन तंज़ीम SCO कॉन्फ्रेंस लाइ तैयारियूं मुकमल आहिनि। न सिर्फ़ तैयारियूं मुकमल आहिनि, मेज़बान तरफ़ां महिमाननि जी हाज़िरीअ लाइ समूरा बंदोबस्त मुकमल कया विया आहिनि। तक़रीबन 9 मुल्कनि जी जेका मेंबरशिप ते बदल समिट आहे, इदारो आहे जेके SCO चयो पियो वञे, उन जा तक़रीबन 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कनि पिया। ऐं उन मां चीन जो वज़ीर आज़म ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वज़ीर आज़म ऐं भारत जो परॾेही वज़ीर इस्लामाबाद पहुची चुका आहिनि। ऐं सां गॾोगॾु इस्लामाबाद में रेड ज़ोन ऐं जेके SCO जे हवाले सां जेके बि जायूं आहिनि, उते सिक्योरिटी जा बंदोबस्त कया विया आहिनि। न सिर्फ़ु सिक्योरिटी जा बंदोबस्त कया विया आहिनि, रेड ज़ोन ऐं ॿियनि इलाइक़नि खे नमूने सां सींगारियो वियो आहे। हीअ कॉन्फ्रेंस मंझंदि खां पोइ कन्वेंशन सेंटर में मुनक़द थी रहियो आहे। जंहिंमें जेके मेंबर मुल्क आहिनि या ऑब्ज़र्वर मुल्क आहिनि, उन्हनि जा जेके नुमाइंदा उनमें शिरकत कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत कंदो ऐं उन में खिते जी जेका सिक्योरिटी सूरत हाल आहे, दिफ़ाई मामला आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सियासी मामला आहिनि ऐं जेके तामुल जा मामला आहिनि, हिन फोरम जे लेवल ते उन्हनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ऐं सुभाणे बि इजलास जारी करे रहंदो। अॼु राति जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां महिमाननि जी मानी जी दावत रखी वई आहे ऐं उन ते खां अॻु में इतलाह ऐवान सदर तरफ़ां बि अहिड़ो बंदोबस्त लंच जे हवाले सां अमाजान जे हवाले सां कयो वियो आहे। हिन कॉन्फ्रेंस जी जेका मीडिया कवरेज जे हवाले सां पिणु बंदोबस्त कया विया आहिनि। पाक चाइना से मीडिया से क़ाइमु कयो वियो आहे, जिते थोरी परॾेही मीडिया जी जेका नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे कवरेज जे हवाले सां सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि ऐं उते इंसानी जा जेके फ़राइज़ आहिनि उहे इतलाह ते नशरियात वारी वज़ारत ऐं परॾेही मामले वारी वज़ारत तरफ़ां अदा कया पिया वञनि ऐं उन हवाले सां बि मज़कूर बंदोबस्त कया पिया वञनि। अहिड़े नमूने सां इस्लामाबाद में पाकिस्तान में काफ़ी अरसे खां पोइ आलमी सतह जी जेका कॉन्फ्रेंस आहे या समिट आहे, उहो थी रहियो आहे। जंहिंमें परॾेही मुल्कनि जा वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर ऐं ॿिया वॾा अहम नुमाइंदा शिरकत कनि पिया। ऐं जंहिंमें हिन खिते जी तक़रीबन जेका दुनिया जी 40% आबादी आहे, उन जी जेका नुमाइंदगी हिन फोरम ते कई वेंदी। जंहिंमें 40% आबादी जे हवाले सां जेके बि मामला लाॻापियल ते आहिनि, उन्हनि ते डिस्कस कयो वेंदो, करारदातूं मंज़ूर थींदियूं ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां फ़ैसिला कया वेंदा। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।